वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ क़ौमी इक़्तिसादी कौंसिल जो इजलास ईंदड़ बजट में इंफ्रास्ट्रक्चर के लाए 827 अरब रुपयनि जी तरक्याती बजट मंजूर, तवनाई लाए 253 अरब, ट्रांसपोर्ट और मवासिलात लाए 279 अरब, पानी के मनसूबन लाए 206 अरब और समाजी शोबे के लाए 280 अरब रुपयनि जी बजट मंजूर कई वई। इजलास दौरान सालियाने प्लान 2024-25 की मंजूरी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुल्क की तरक्की, मईशियत की बहाली और अवाम की खुशहाली संदसि तरजीह आहे। क़ौमी इक़्तिसादी कौंसिल के इजलास में चइनी सूबन के वडन वज़ीरन की भी शिरकत। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब सुभाणे इक़्तिसादी सर्वे पेश कंदो। व्याज की शरह में 1.5 सैकड़ो घटिताई। स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छो। 1.5 सैकड़ो लात का व्याज की शरह 22 सैकड़ो में घटि 20.5 सैकड़ो थी वही। 4 सालन का व्याज की शरह में लात कई वही। स्टेट बैंक जो चवण है तो महंगाई में लात का व्याज की शरह घटाई वही है। ईंदड़ कुछ महीनन अंदर महंगाई में घटिताई जो इम्कान है। लकी मरवत में शहीद थियल कैप्टन मोहम्मद फराज एलियास की जनाज़ी नमाज अदा कई वई। शहीद जो मड़ फौजी एजाज़ सां मिटी माफ़ हवाले जनाज़ी नमाज में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, वफ़ाक़ी वज़ीरन और अस्करी अमलदारन की शिरकत। शहबाज शरीफ शहीद के जनाज़े के कुल्लो भी दिनो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारा शहीद कैप्टन के घर भातियुनि सां ताज़ियत जो इज़हार। सिंध चिवड़ा है तो शहादत जो रुतबो अल्लाह ताला कंहिं कंहिं खे बख़्शींदो आहे। कैप्टन फराज जो रत ज़ाया न वेंदो। कुरान गवाही दे थो तो शहीद जिंदा आहिनि। पाकिस्तान में दहशतगर्दन जो मुकम्मल ख़ात्मो आंदो वेंदो। सरकार पारा 1 करोड़ रुपयन जो चेक शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के भाउ हवाले। शहीद नसरुल्लाह गडानी जो क़त्ल सहाफ़त की आज़ादी ते वार है। सहाफ़त की आज़ादी लाइ सब खां वधीक कम पीपल्स पार्टी कयो आहे। एक सोच अड़ी है जेका इज़हार की आज़ादी दबाइण चाहे थी। ज़ियाउल हसन लंजार हफ़्ते दौरान कातिलन के गिरफ़्तार करने की ख़ातिरी कराई हुई। नसरुल्लाह गडानी के कत्ल में मुलविस 3 जवाबदारन के गिरफ़्तार किया वियो आहे। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण की प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण है तो नसरुल्लाह गडानी के कत्ल में केर भी मुलविस हुए न छॾींदासीं। शहीद जान मोहम्मद महर के कातिलन के वेझो पहुची चुका आहियूं। पीपल्स पार्टी की हुकूमत का अॻु शहरन जूं हालतूं ख़राब हुयूं। ॾोहनि ते ज़ाब्तो आणण लाइ नेक नियती सां कोशिशूं कयूं पियूं वञनि। बंदिश पयल तहरीके तालिबान सां वास्तो रखंदड़ मंशियात फ़रोश मारिजी वियो। मंशियात फ़रोशनि तौबा न कई तो उन्हनि जो अंजाम इबरतनाक थींदो। ॾोहनि ख़िलाफ़ सिंध सरकार की पॉलिसी ज़ीरो टॉलरेंस है। सिंध असेंबली में शहरी मिल्कियत टैक्स तरमीमी बिल समेत 2 बिल अक्सरियत राय से मंजूर। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवड़ा है तो स्ट्रीट क्राइम में घटिताई थी है। सेफ सिटी प्रोजेक्ट भी लॉन्च कयो पियो वञे। थोड़ो वक्त लगंदो। असांखे कानून लागू कंदड़ इदारन के हिमथाइण घुर्जे। लॉ एंड ऑर्डर की सूरत हाल में बेहतरी अची रही है और वधिक बेहतरी ईंदी। नसरुल्लाह गडानी केस में असल जवाबदार गिरफ्तार किया आहिनि। जवाबदारन ॾोह जो भी एतराफ़ करे वरितो। जवाबदारन की गिरफ्तारी लाइ समूरा सबूत मिलण खां पोइ अमल में कार्रवाई आई है। ऐवान में सहाफ़िन के ख़ातिरी कराई हुई तो जवाबदार गिरफ्तार किया वेंदा। कार्रवाई ते घोटकी पुलिस और DIG सिखर के शाबाश दिया थो। सीनियर ऑफिसरन के मुक़रर कियो है जेके केसिस के ॾिसंदा, क्राइम ते ज़ाब्तो आणींदा। अॼु मुंहिंजी सरगोदा अदालत में पेशी हुई। पंजाब पुलिस के ऑफिसर अदालत न वञण ॾिनो। पुलिस ऑफिसर के बुधायो तो अदालत में अॼु पेशी आई। जॾहिं अदालत पहुतासीं दरवाज़ा बंद हुआ। अपोजिशन लीडर उमर अयूब जो क़ौमी असेंबली में खिताब। उमर अयूब के अदालत वञण खां रोकण ते अपोजिशन जो क़ौमी असेंबली में वॉकआउट। मुखालिफ़ धुर अॻुवान के अदालत वञण खां रोकण की मज़म्मत करूं था। छा पंजाब में मार्शल लॻल आहे? अपोजिशन लीडर समेत समूरन मेंबरन के इस्तेहकाक जो तहफ़ुज़ स्पीकर की ज़िम्मेवारी है। PTI अॻुवान असद कैसर जो क़ौमी असेंबली में खिताब। सिंध में रजिस्टर्ड 31 खानगी सिक्योरिटी कंपनियों जा लाइसेंस रद्द। घरू वजारत पारा जमा करायल ऑडिट में 31 कंपनियों मथा कानून की भञकड़ी जा इल्ज़ाम साबित थियण ते लाइसेंस रद्द किया विया। मजमूई तौर ते सिंध में 297 खानगी सिक्योरिटी कंपनियों कम कन थियूं। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार के हुक्म ते खानगी सिक्योरिटी कंपनियों के ऑडिट जारी। शहीद नसरुल्लाह गडानी कत्ल केस में गिरफ्तार जवाबदार असगर लुंड मीर माथिल की अदालत में पेश। शहीद नसरुल्लाह गडानी की अंबड़ मुस्मात पठानी जवाबदार असगर लुंड के सुञाणप करे वरती। पुलिस जवाबदार के सेकंड सिविल जज की अदालत में पेश किया जिते फरियाद ने संदसि सुञाणप कई।
दहशतगर्दी टोड़ अदालत जज जवाबदार खे 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी पीटीआई अगवान शिबली फराज जे घर ते छापे जी रिपोर्ट तलब करे वरिती। पीपुल्स पार्टी सेनेटर श्री रहमान पारा शिबली फराज जे घर में सीडीए जी कार्रवाई अफ़सोसनाक करार, मामले जो फौरी नोटिस वठण जो मुतालबो। नवाज़ लीग सेनेटर इरफान सिद्दीकी चयो आहे त शिबली जे घर ते छापे वारे मामले खे इस्तेहकाक कमेटी ॾांहुं उमाणियो वञे। पंजाब असेंबलीअ में अपोजिशन मेंबरनि जी घरनि ते पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ एहतजाज गोड़। अपोजिशन मेंबरनि पंजाब असेंबलीअ जे स्पीकर जी डाइस साम्हूं गॾु थी विया। अपोजिशन मेंबरनि जो गोड़ बिलनि जूं कापियूं फाड़े सख़्तु एहतजाज कयो। कराची में आबकारी गवर्नमेंट मुलाज़िमनि जूं सरकार सां ॻाल्हियूं कामयाब, एहतजाज ख़त्म करण जो ऐलान। एडिशनल चीफ सेक्रेटरी ऐं एडिशनल सेक्रेटरी फाइनेंस मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं। एडिशनल चीफ सेक्रेटरी चयो आहे त गवर्नमेंट मुलाज़िमनि खे 6 महीननि अंदरि मुस्तक़िल कयो वेंदो। अलाउंसेस बाबति गॾिजी फार्मूलो ठाहियो वेंदो। चीफ सेक्रेटरी जी सरबराही में कमेटी क़ाइमु, मुलाज़िमनि पारां एहतजाज ख़त्म करण जो ऐलान कयो वियो। सखर में सख्त गर्मी, बिजली की बंदिश खिलाफ एहतजाज कंदड़नि ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। 9 ॼणनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर। सेप्को बदिरां ASI रहमतुल्ला अबरू जी फरियाद ते बिजली जी बहालीअ लाइ एहतजाज कंदड़ 2 ॼणनि ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। पुलिस सेप्को ऑफिस आॾो एहतजाजी कैंप लॻाईंदड़ बचल शाह मियानी जी रहवासियुनि ते लठबाज़ी कई हुई ऐं लॻायल टेंट भी पाण सां गॾु खणी वई हुई। पुलिस केतिरनि ई मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार भी कयो हो। सखर मां हथियारबंद शहरी खे अगवा करे विया। 50 लख भुंग तलब। पुराणे सखर वारे इलाइक़े मां हथियारबंद नोमान जुणेजो खे अगवा करे विया। धाड़ेलनि नोमान जी बाज़ियाबी लाइ 50 लख भुंग घुरियो आहे। संदसि हयाती ख़तरे में आहे। मुखबी जे भाउ अब्दुल रहीम जुणेजे SSP ऐं GIG सखर खां नोमान जी बाज़ियाबी यकीनी बणाइण जी घुर करे छॾी। टंडोला यार में BISP सेंटर ते पुलिस ऐं शहरनि विच में झेड़ो, फायरिंग, 7 ॼणा गिरफ़्तार। BISP सेंटर ते मामूली ॻाल्हि तां झेड़े दौरान अणॼातल माण्हुनि पुलिस एहलकार ते लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो लाए ॾिनो। सेंटर ते मौजूदु औरतुनि में भाॼ पइजी वई। मछल माण्हुनि जो पुलिस ते पथराव। अफ्रीकी मुल्क कांगो जी ॻोठ ते जहादी तंज़ीमुनि जे हमले में 41 ॼणा मारिजी विया। कांगो जे फ़ौजी तर्जुमान मूजिब गुज़िरियल 1 हफ़्ते खां मुख़्तलिफ़ हंधनि ते दहशतगर्दनि जे हमलनि में मारिजी वियलनि जो अंगु 80 थी वियो आहे। यूरोपी इलेक्शन्स में शिकस्त ते फ्रांसी सदर मैक्रोन मुल्क में वक़्त खां अॻु चूंडूं कराइण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त यूरोपी पार्लियामेंट जी इलेक्शन जी नतीजनि खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। यूरोप में का बि धुरिजे जमातुनि जो असरु वधी रहियो आहे। अॻिते वधण लाइ फ्रांस खे वाज़े अक्सरियत हुअणु घुरिजे।